अवल अला अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं साईं सदाई करीम मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अस्सलामु अलैकुम दोस्तों साथियों, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। रमज़ान शरीफ़ जूं सभ खां पहिरीं मुबारकूं ऐं वेलकम कयां थो तव्हांखे अॼु पंहिंजे नए यूट्यूब चैनल सिंधी एक्सप्लोरर शाहिद सिद्दीकी न्यूज़ीलैंड जे शहर ऑकलैंड खां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो ऐं उमीद थो करियां त तव्हां जेको आहे सो मुंहिंजे हिन नए चैनल खे लाइक कंदव, सब्सक्राइब कंदव ऐं वधि में वधि पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे माइटनि सां गॾु शेयर कंदव। ही मुझो ॿियो चैनल आहे। हिन खां अलावा मुझो यूट्यूब जो चैनल आहे एक्सप्लोर एवरीथिंग विद शाहिद सिद्दीकी। उम्मीद त तव्हां ॾिठो हूंदो, जेकॾहिं न ॾिठो आहे त महिरबानी करे उहो बि ज़रूरु ॾिसो ऐं सब्सक्राइब कजो। न रुगो पाण सब्सक्राइब कजो पर पंहिंजे दोस्तनि खां, मिटनि माइटनि खां, अज़ीज़नि खां बि सब्सक्राइब कराइजो। हिन चैनल ठाहिण जो मक़सदु इहो आहे त मां काफ़ी अरसे खां पाण बि सोचियो पे ऐं काफ़ी दोस्तनि जूं बि फरमाइश थी पए कि तव्हां कुझु सिंधी में ॻाल्हायो, कुझु सिंधी में बि व्लॉग्स ठाहियो। सो हाज़िर आहे हाणे तव्हांजे अॻियां ही चैनल सिंधी एक्सप्लोरर शाहिद सिद्दीकी। ही चैनल तव्हांजी ऐं मुंहिंजी मिठड़ी सिंधी ज़बान में हूंदो। ही तव्हांजो पंहिंजो चैनल हूंदो। हाणे हिन चैनल खे ठाहिणु मुंहिंजो कमु ऐं हाणे हिन खे हलाइणु, हिन खे प्रमोट करणु इहो तव्हां कंदव। हिन में आउं कोशिशि कंदुसि त तव्हांखे एंटरटेनमेंट सां भरपूर ऐं इंफॉर्मेशन सां भरपूर वीडियोस ठाहे ॾेखारियां, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा टॉपिक्स हुजनि। ख़ुसूसी तौर ते माण्हुनि जी जेका आहे सा घणी डिमांड आहे त इमिग्रेशन जे बारे में ॿुधायो। तव्हांखे न्यूज़ीलैंड जी इमिग्रेशन जे बारे में ॿुधाईंदुसि, पर न रुगो न्यूज़ीलैंड जी इमिग्रेशन खां अलावा ऑस्ट्रेलिया, कैनेडा या ॿिया कंट्रीज़ जे इमिग्रेशन, स्टडी ऑप्शन्स ऐं उन खां अलावा तव्हांजी हिस्ट्री, तव्हांजे कल्चर, तव्हांजे माण्हुनि ऐं ॿियुनि घणियुनि शयुनि जे मुतालिक़ तव्हांखे व्लॉग्स ठाहे ॾेखारींदुसि, जेको उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा। बसि रुगो तव्हां दोस्तनि जो साथ हुजे। तव्हां दोस्तनि खे रुगो इहा ई गुज़ारिश आहे त तव्हां वधि में वधि हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, पाण बि कयो ऐं पंहिंजे मिटनि माइटनि, दोस्तनि, अहबाबनि खां बि करायो। ऐं तव्हांजो जेके बि कमेंट्स हुजनि, सजेशन्स हुजनि त वीडियो जे कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾियो। तंहिंखां अलावा हिन चैनल में तव्हांखे न्यूज़ीलैंड घुमाईंदुसि। न्यूज़ीलैंड हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत मुल्क आहे। क्या व्यू है जी ख़ूबसूरत सा। हींअर थियण वारो आहे अफ़्तारी जो टाइम। सो हाणे आउं वञा पियो वापसि पंहिंजे घर। सो हाणे मूंखे ॾियो इजाज़त, मिलूं था नेक्स्ट व्लॉग, पंहिंजे पहिरें व्लॉग में। सो ॾिसंदा रहिजो, लाइक कंदा रहिजो, सब्सक्राइब कजो ऐं शेयर कंदा रहिजो। तव्हांजो पंहिंजो चैनल सिंधी एक्सप्लोरर शाहिद सिद्दीकी। जीए सिंध, सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।